मगर असल जो पर कौन है ये बता जो कि रब मुंतखब का हज़रत हारून अलैहिस्सलाम वो केतिरो खसी है अच्छा मगर उनखां जंहिंखे अल्लाह ताला मुंतखब कयो उन जो असर कौन जे मथां थियो अजवात अरमान जो हर बुरे रंग होयो लीडर सभई इन ॻाल्हि ॾे सघनि त क़ुर पाक जी तहक़ीक़ जो ज़िम्मेदार बि क़ुर पाक आहे बराबरि अल्लाह ताला जो कलाम आहे कुरान पाक में फरमायो है على عبدنا فأتوا بالسورة من مثلك وادعوا شهداءكم إن كنتم صادقين ذكر الرب هو واقعي شيء में ये शय में न हूंदो आहे ऐं जेको शइ खे ॾिसे थो हुन में रैब हूंदो आहे या उहा ख़ुदि शइ वारो रैब उनजी लिखी अलाह तबारक तआला रैब थी ऐं ही पंहिंजो कमु करे रहियो आहे जो दलील है अल्लाह की बात है बारे में ये इंसान से بالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم الذين يعصون بالرجل المتقين إلى هداية أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون هذا دليل التحقيق الله تعالى فرمائے جو رب हूंदो आहे जेको उन शइ खे ॾिसे पाण में टेॾो हिकिड़ी शइ खे ॿ ॾिसंदो आहे ॿियो हिकिड़े ॻाल्हि खे कहिड़ी ॻाल्हि वठणु ईंदो आहे उहो पंहिंजे कननि जो फ़र्क़ु आहे अखियुनि जो फ़र्क़ु आहे बीमार माण्हू उनजा खाधा हुनखे न पाईंदा उनजी बोझ तक हुनखे नथो वञे जॾहिं माण्हू सफ़र में अचिजे आहे त माल हुनजो पी थो वञे पोइ इन अकल इन सोच समेत तरफ़नि जी ख़बर हुनखे नथी पए त किबलो थिए था न चिमचे न गुस्सा न खाधे जो न गुस्सा न उन शइ में गर्भियाती आहे न
जेका उहा मछली कलाम आहे उन में कमी बेसी आहे। पाण वटि जेके शयूं आहिनि इन जी कमज़ोरी पारां इहो रैब हिन में अची वियो आहे। हाणे अलाह ताला फरमाए त इहो रैब तव्हां में थी सघे। मुंहिंजो इज़ारो तव्हां करे सघो था। हिकिड़ो यकीन ॿार उन पेशे में मां हिन खां परे गुज़ारियां। ऐं 40 वरनि जी उमिरि बि तव्हां ॾिसो, हुनमें बि का अहिड़ी रवश अख़्तियार न कयूं जंहिं खे को माण्हू अंगुर रखी सघे। ऐं न मदरसे में वेठा लिखण सिखियो न पर ऐं न अहल किताब सां ऐं ॿियनि इल्म वारनि माण्हुनि सां को उन्हनि जो ताल्लुक़ रहियो आहे। हाणे इन उमिरि खां बाद जेका चवनि त हू क़ुर पाक आहे अलाह ताला जे तरफ़ां नाज़िल थियल, हिकिड़ो मजमू आहे 30 ॿारनि जो। इंसाफ़ आहे कॾहिं बि अहिड़े ई अंदाज़ जो माण्हू एॾो क़ुर पेश करे, अलाह ताला उन ॻाल्हि खे बि छॾियो। पर तव्हां जा समझदार माण्हू ॿ वेही मजलिस पूरा करे पेश कयो, हुनखे बि छॾियो। अक्सर आदमी तव्हांजा ऐं शाइर ऐं काहिन हुनखे बि छॾियो। वधू सदाकुम मिन दूनिल्लाह, रब जी ज़ात बसि, बाक़ी जेतिरियूं बि चाकटूं हालियूं हलनि सभिनी जी हिकिड़ी मजबूत सां फलस को ठाहे काथू बि सूरत न लिखी हेतिरी हंसी पाणनि जो हिकिड़ी सूरत जा मुश्तमिल 3 आयतनि जे मथां हुजे ऐं उहा पेश कई। जेकॾहिं तव्हां जेको मुंहिंजे दोस्तनि जे पारां क़ुर पाक ते ख़बर पैदा था कयो, उन में अव्हांखे सचो सम्झो वञे त इन सूरत में उहो ज़मानो उहो बहाने 1000 वरनि जो गुज़री चुको आहे। क़ुर शरीफ़ जा दुश्मन सारी दुनिया भरी पई, उहे पंहिंजे कमालात हुनरनि में, साइंस में, ॿियनि कमनि में वॾा इज़ाफ़नि खे कोशिश चुका आहिनि। दुनिया खे अंगुष्ठ बि दंदान करे छॾियो अथऊं, मगर इहो सुवाल क़ुर शरीफ़ जो को बि हल न कयो आहे, न का पेश करे सघियो आहे। हाणे इहो दलील आहे हिकिड़ी सुठे क़ुर शरीफ़ या सभिनी खे जेका जवाबु ॾिना कई अलाह जी किताब आहे। हाणे हितां जॾहिं ज़ाहिर थियो त रब जो किताब आहे, हींअर इन किताब जी मुखालिफ़त लिखियल आहे इल्म तफ़ालू बरन अथव। ऐं रब फरमाए थो त हींअर बि कोन करे सघो था,
इन्हें करे सघंदा जंहिंजो जेका मरे थी सारे माण्हू ते ऐं पत्थर ते इहा हुनजो ॿारण जो कमु था ॾियनि बलक इहा बाहि चांवर ऐं सुकियूं ख़ुशबूदारनि सां मथी पोइ मोल वाणियूं सारींदा आहिनि ऐं पत्थर ते बचाईंदा ऐं हुन बाहि में खुद इहो माण्हू ऐं इहो पत्थर बल जो कमु करे चांवर मगर पुराण शरीर जो आदमनि जी भरी करे थो त अलाह जो किताब आहे इन हूंदे बि जेके नथा मञनि इहा उन्हनि लाइ तयारु थी वई उन्हनि जी सज़ा आहे इन अलाह ताला जी सज़ा सां पंहिंजो बचाव हथ कयो मक़सद कुरान पाक जो अल्लाह तबारक तआला एतिक़ादी ऐं अमली जेके बि कम फरमाया आहिनि बसि उन्हनि खे इंसान खे अशद ज़रूरी आहे हलणु जो इहे बाहिश थींदा अल्लाह ताला जे निज़ाम ते करे कुरान शरीफ़ जी वठनि केतिरा माण्हू कुरान शरीफ़ जे मज़मून माना ॾे ऐं दलाइलनि ॾे ऐं हुकुम ॾे मुतवजो ॾे किस तरह पंहिंजे अमल दरामद मामूल पंहिंजो बढ़ाए त नफ़्स रब जो राम जो वसीलो